बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सामईन मुकर्रम, मसाइल वज़ू जे दर्स के सिलसिले में अज जे दर्स में वज़ू जा अहम तरीन मसाइल बयान कजन था। सब खां पहिरियों मसलो आहे तो वज़ू करण खां पोइ कलमा शहादत पढ़ण वक़्तु आसमान जे तरफ़ ॾिसण हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम खां साबित आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तवद्दअ अल-वुज़ूअ फ़अहसन अल-वुज़ू थुम्मा क़ाल अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा इजअलनी मिनत-तव्वाबीन वजअलनी मिनल मुतत्तहिरीन फ़ुतिहत लहू तमानियतु अब्वाबिल जन्नह यदखुलु मिन अय्यिहा शाअ। सुनन तिर्मिज़ी। यह हदीस हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु का आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जा माण्हू वुज़ू सुहिणे नमूने सां कयो, पोइ इहो कलमो शहादत पढ़ियईं ऐं इन दुआ जा कलमा पढ़ियईं तो उन जे लाइ जन्नत जा 8 दरवाज़ा खोलिया वेंदा जहिड़े मां वणेसि दाख़िल थी वञे। इहा रिवायत तिर्मिज़ी शरीफ़ में किताब तहारत में मौजूदु आहे। ॿियो मसइलो आहे वुज़ू मुकमल करण खां पोइ मसनून दुआ पढ़ण वक़्तु आसमान जे तरफ़ नज़र खणी करे ॾिसण इहो मुस्तहब आहे ऐं उन सिलसिले में वुज़ू खां फ़ारिग़ थियण खां पोइ दुआ जेका कुतुब फ़िक़्ह रद्दुल मुख़्तार में किताब तहारत में मज़कूर आहे उहा हीअ आहे, सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैक व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुका व रसूलुक नाज़िरन इलस समा। टियों मसइलो वुज़ू जे मसाइल में आहे जंहिंजो ताल्लुक़ अखियुनि सां आहे। आशूब चशम अखियुनि जो उथी पवण ऐं अखियुनि में जेको मेल कुचेल पैदा थी पवंदो आहे उन जे करे जेको पाणी ईंदो आहे उन सां वुज़ू नाहे टुटंदो, छो जो आशूब चशम जे पाणीअ सां ज़ख़म जो कोई ताल्लुक़ न हूंदो आहे। चौथों मसइलो आहे त बाहि ते पकल शइ जे खाइण सां बि वुज़ू नाहे टुटंदो। वुज़ू जे मसाइल में छहों मसइलो इहो आहे त वुज़ू में अख जे अंदरि धोइण फ़र्ज़ नाहे त अखियुनि खे अंदरों धोइजे, अलबत्ता ॿिन्ही अतराफ़ में जेको मेल कुचेल गॾिजी वेंदो आहे उनखे साफ़ करणु लाज़िम हूंदो आहे। जेकॾहिं अख मां पाणी दर्द सां, तकलीफ़ सां, सूर सां निकिरे थो तो पोइ वुज़ू टुटी पवंदो आहे, छो त उन में इहतिमाल आहे त उन मां रत निकिरी सघे थो, उन मां खून वग़ैरह निकिरी सघे थी जेका नाक़िज़ुल वुज़ू आहे। उन सां गॾोगॾु हीउ बि आम मसइलो आहे त आशूब चशम जे करे अखियुनि उथण जे करे जेको अखियुनि मां पाणी निकिरंदो आहे उहो नापाक नाहे, इन करे उन सां वुज़ू नाहे टुटंदो। ॾहों मसइलो इहो आहे तेज़ रोशनी, तपश, गर्मी या बसर वग़ैरह कटण जे करे का तेज़ शइ जे करे अखियुनि मां जेको पाणी निकिरंदो आहे उन सां बि वुज़ू नाहे टुटंदो। अहिड़ी रीति जेकॾहिं अखियुनि में सूर आहे ऐं उन वक़्तु पाणी सां गॾोगॾु टीप निकिरे थी त पोइ इन सां वुज़ू टुटी पवंदो आहे। पर जेकॾहिं अखियुनि मां दर्द ऐं तकलीफ़ सां पाणी निकिरे थो त पोइ उन सां वुज़ू टुटी पवे थो। जेकॾहिं अखियुनि जे अंदरि को दाणो हुयो पोइ फिसी पियो ऐं उन जो पाणी अख जे अंदरि रहिजी वियो, ॿाहिरि न निकितो त उन सां वुज़ू न टुटंदो। ऐं जेकॾहिं उहो
दाणो पिसी करे उन मां रत या खून या पीप वग़ैरह ॿाहिरि निकिरी आयो त पोइ हाणे वुज़ू टुटी पवंदो आहे। सुरमे जी तेज़ी जे करे या धक लॻण जे करे जेको पाणी अख मां निकिरंदो आहे उन सां वुज़ू न टुटंदो आहे। हे कुझु बुनियादी ऐं ज़रूरी मसाइल हुया जेके सामाईन मुकर्रम जे ख़िदमत आलिया में पेश कया विया। उम्मीद आहे त शरीयत मुतहरा जे मसाइल खे ॿुधी सिखी करे शरीयत मुतहरा ते अमल कंदा।